नाज़रीन इन वक्त आउं टंडोलियार जी म्यूनसिपल कमेटी में मौजूद आहियां, जिते कल जेको आहे गुज़िरियल ॾींहुं म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन तरफ़ां हिते सैनिटरी जो सामान जेको आहे टेवी वार्डन जे काउंसलर आहिनि उन्हनि खे ॾियण वारी तकरीब हुई। उन में हिकिड़ो नामनियाद जेको आहे हिकु सोशल वर्कर हू हिते अची लाइव वीडियो हलाई, जिते म्यूनसिपल कमेटी जा जेको आहिनि काउंसलर ऐं हिते जी जेको मुख़्तलिफ़ यूनियन आहिनि उन्हनि तरफ़ां हुनखे रोकियो, जंहिंते हिते बदअज़मी पैदा थी। उन खां पोइ हू जेको आहिनि समूरा काउंसलर ऐं वाइस चेयरमैन समेत ई सभु थाणे ते विया हुनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल कराइण लाइ। तो हिन हवाले सां असां सां गॾु जेको हिते म्यूनसिपल कमेटी जा वाइस चेयरमैन आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा काउंसलरनि सां गॾु PTI जा काउंसलर भी गॾु मौजूद आहिनि। अचो तो उन सां ॻाल्हायूं, हुनजो छा चवणु आहे। हमारा एक प्रोग्राम था सैनिटेशन के, जो है ना स्टाफ के सामान की कमी थी, वो रिक्वायरमेंट जो है ना तमाम इंस्पेक्टरों ने हमें दी थी। तो उस पर चेयरमैन साहब से मीटिंग हुई, तमाम काउंसलर हमारे थे, मीटिंग हुई। उस पर हमें ये तय किया गया कि सैनिटेशन का सामान है वो उनको दिया जाए। उस सिलसिले में चेयरमैन साहब से हमने रिक्वेस्ट रखी कि सही ये प्रोग्राम रखें आप, और तमाम काउंसलर जो है ना वो आएंगे, तो वार्ड के लोग भी होंगे, आप एक तकरीब रख दें ताकि उसमें ये जो है ना उस तकरीब में ये पुन्नल नारे जो भी आया, हालांकि ना साफ़ ही है ना कुछ है, और हमने दावत भी इसको नहीं दी थी। ये वैसे ही खुद आया, चलो ठीक है आया, हमारे तड्डे पे आया, मेहमान है, हमने इज़्ज़त दी। लाइव वीडियो चला रहा है इस तरह की, जो गलत आप देख रहे हैं जो इसने चलाई है। हमने बाकायदा आज मीटिंग करके ये तय किया है, तमाम वार्ड जो भी हमारे मोअज़्ज़िज़ीन आए हुए थे, इंशाअल्लाह हम लिए लाएअमल तय कर रहे हैं कि 23 के 23 वार्डों के काउंसलर जो है ना वो शामिल होंगे, और इंशाअल्लाह तमाम इलाके के मोअज़्ज़िज़ इस पे FIR दाखिल 23 के 23 वार्डों की तरफ से भी FIR इसके ऊपर दाखिल कराएंगे। सामान का जो ना इतना सामान पहली दफ़ा मैंने देखा कि इतना एक साथ बांटा गया। बहुत अच्छा निज़ाम चल रहा, साईं वगैरह सब आराम से थे। हम अपने साथ, हम तो आए थे काउंसलर, लेकिन साईं ने 5 मुअज़्ज़िज़ आदमी बुलाए थे शहर के। ये हमारे काउंसलर की तो बेइज्जती हुई है, लेकिन जो 5 मुअज़्ज़िज़ ले आए थे हम अपने साथ, हर वार्ड का काउंसलर लाया था, ये उनकी बेइज्जती है, उसका कौन अजला करेगा इसका। लिहाजा इसके लिए हम बिल्कुल सख्त जो ना तनकीद उसके खिलाफ़ कर रहे हैं, कार्रवाई करने का इरादा रखते हैं। अगर SP साहब DC साहब से मुलाकात करेंगे, अगर वो करते हो तो ठीक है। जो हमारे साथ मुअज़्ज़िज़ आए थे वो बोले अगर आप करते हो ठीक है काउंसलर, नहीं तो हम कटवाएंगे। तो हमारी बेइज्जती की उसने, जो हमारे साथ मुअज़्ज़िज़। तव्हांखे ख़बर आहे पुनू जी त हमेशह ई वॾनि माण्हुनि जा इज़तुनि ते खेलंदो आहे, ग़लति वक़्तु ॻाल्हाईंदो आहे, पोइ वरी जल्दी माफ़ी बि घुरंदो आहे। ऐं हींअर बि वरी ॾिसो वरी माफ़ी घुरंदो, हींअर बि न्यापाबो करे माफ़ी आहे। हिन जो कमु ई इहो आहे, 23 वार्डनि जो सामान विराइजो पिए, जंहिंमें PTI बि हुई, TPL बि हुई, पीपल्स पार्टी जा बि हुआ। साईं सभिनि खे हिकु जहिड़ो सामान ॾिनो ऐं सभिनि जा हर वार्ड मां मुअज़्ज़िज़ माण्हू आयल आहे। हिननि सभिनि जे साम्हूं असां ते लाइव हलाए, घटि वधि ॻाल्हाए के बाबा मानी साईं पंहिंजे खीसे मां कई आहे। सैयद फैमिली हमेशह को फंक्शन कंदी आहे त पंहिंजो खीसे मां कंदी आहे, के बि बल्दिया के इदारे सां कोन्ह कंदी आहे। ये हमेशह ईअं कंदो आहे। इंशाअल्लाह ताला ॾिसंदो शाम 3 बजे ताईं असीं FIR कटाईंदे 23 या 23 वार्ड इंशाअल्लाह। कल जो मसलो थियो आहे बल्दिया जो हिकिड़ो प्रोग्राम हो, साईं जी तरफ़ां जेको आहे सामान डिस्ट्रीब्यूशन बल्दिया हमेशह कंदी आहे। उन्हनि में साईं पंहिंजी तरफ़ां जेको आहे काउंसलर जे लाइ, मुअज़्ज़िज़ीन जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम रखियो डिनर जो। उन्हनि खे ख़राबु करण जे लाइ हिट आउट जैसे माण्हू आहिनि, ऐं उन्हनि खे साफ़ ई सम्झ ई कोन थो। हिननि जो कमु ई रुॻो इहो आहे कि रुॻो शहर में फिरनि ऐं माण्हुनि जी इज़्ज़त के ख़राबु कनि। जब हमारा प्रोग्राम चल रहा था तो पुन्नू नारे जो आया, और आने के बाद उसने प्रोग्राम देखा, देखने के बाद उसने थोड़ा बदमज़ भी करने शुरू कर दी। वार्ड नंबर 11 जो काउंसलर प्रेम कुमार जी, त असां जी दावत सां समर हुसैन शाह कई चेयरमैन जे हिसाब सां, त दावत हली पे, अञा माण्हू बि आया पे, तेसी विच में हिन पुनल नारे जो पंगो वरितो त इहे बल्दिया जो पैसो आहे, हीअं फलाणो ग़लति इल्ज़ाम लॻाइण लॻा। पर समो त जॾहिं पर समय चयो त भाउ अहिड़ी ॻाल्हि कान्हे, हीअ त असां साईं चेयरमैन जे पंहिंजे तरफ़ां प्रोग्राम रखियल आहे। नाज़रीन तव्हां म्यूनसिपल कमेटी जे वाइस चेयरमैन, पीपल्स पार्टी जे काउंसलर ऐं PTI जे जेको काउंसलर आहिनि कामयाबु थियल टंडोलियार शहर जे 23 वार्डनि जे मुख़्तलिफ़ काउंसलरनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनजो चवणु आहे त हीअ जेको सोशल मीडिया ते हिकिड़ी पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ जेको आहे हुनजो जेको आहे पंहिंजो सोशल मीडिया टीम जो हिसो आहे, उहो अची म्यूनसिपल कमेटी जी तकरीब में हिनखे असां दावत बि कोन ॾिनी हुई। म्यूनसिपल कमेटी जी जेको तकरीब जेको हली रही हुई सैनिटरी सामान जी तक़सीम वारी में, हुन में अची हिन काउंसलर ऐं ख़ासि तौर ते चेयरमैन ते इल्ज़ाम तराशी कई, जंहिंजे ख़िलाफ़ु असां मुख़्तलिफ़ थाणनि ते, टंडोलियार शहर जे थाणनि ते हिन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कराईंदासीं। राजा साजिद खानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो आलाया।